बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। एक नओ मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। दोस्तों, जिते तव्हांजो क़दुरु न हुजे, जिते तव्हांजी अहमियत न हुजे, उन जॻह खे उन माण्हुनि खे छॾे परे भॼी वञो। छो जो तव्हां जिन्हनि जी इज़त कयो था ऐं तव्हां सोचो अगरि उहो तव्हांखे अहमियत नथो ॾिए, तव्हांजी का क़ीमत नथो लॻाए, त तव्हांजी अहमियत उन माण्हूअ जे अॻियां कोन्हे। त तव्हांखे उतां वञणु खपे। तव्हां पंहिंजी जॻह मटायो, उन माण्हुनि खे छॾे ॾियो। शाह साईं फरमाए त जेके ईंदे चवनी आव, वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾे, अङण अचिजे उन्हनि जे। हिकिड़ो सफ़ा आम सादो मिसाल आहे, हिकिड़ो चांहि जो कोप आहे। अगरि असां चांहि घर में पीअण जी कोशिशि कंदासीं, 100 रुपयो ॾेई खीरु घुराए, त असां 3 या वधि में वधि 4 कोप सुठा ठाहे सघूं था। अगरि असां हिन 100 खे 4 जॻहियुनि ते विरहाईंदासीं त असांखे हिकिड़ो कोप वञी 25 रुपयनि में पियो। पर साॻी चांहि पीअण जे लाइ घरां निकिरी कंहिं नंढे होटल ते वेहंदासीं त उते असांखे इहा चांहि 60 रुपए कोप मिलंदो। साॻी चांहि आहे। हाणे उन चांहि जी अहमियत ते वधी वई। वरी असां कंहिं वॾे होटल ते वञूं था, उते था चांहि पियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उते वॾे होटल ते त 60 रुपए में चांहि कोन मिलंदी। हाणे वॾे होटल ते असां वियासीं, उते चांहि जी क़ीमत 100 रुपया आहे। हाणे वरी इते बि चांहि जी अहमियत वधी वई, छो जो चांहि जी हिते जॻह मटियल आहे। घर में उनजी अलॻि अहमियत आहे, नंढे होटल ते अलॻि अहमियत आहे, वॾे होटल ते उनजी अहमियत अलॻि आहे। हाणे वरी इहा ई चांहि पीअण असां एयरपोर्ट था वञूं। शायदि उते 150 में चांहि जो कोप मिलंदो, या 140 या 130, पर उते बि चांहि जी अहमियत अञा वधंदी। इन जे करे चांहि वांगुरु तव्हां पंहिंजी कैटेगरी मटाईंदा रहो। हिकिड़ी जॻह ते वेठा हूंदव, उन्हनि माण्हुनि जे विच में वेठा हूंदव, त यकीन कयो तव्हांजी अहमियत कॾहिं बि न वधंदी। पंहिंजी जॻह मटायो। ॾिसो था त हिते अगरि तव्हांजो क़दुरु कोन्हे त तव्हां जॻह मटाए ॿियनि माण्हुनि वटि वञो। उन्हनि माण्हुनि वटि वञो जिन्हनि खे तव्हांजी क़ीमत अहमियत जी ख़बर हुजे, जेके तव्हांजी सुठी क़ीमत लॻाए सघनि। शाह साईं वरी हिकिड़े बैत में फरमाए थो त जेके ईंदे न चवनी आव, जेके वेंदे न चवनी वेह, खुटो थी सारो ॾेह, जो अङण अची थो उन्हनि जे। जिते अहमियत न आहे त उन्हनि जे अङण वञिजे छो। हिकिड़ी जॻह ते वेठा हूंदव, तव्हांजी अहमियत न वधंदी। तव्हांखे वेठे वेठे ड्रभ ॼमी वेंदा ऐं तव्हां क़ीमती आहियो। तव्हां ख़ामख़ा पाण खे हल्को कयूं हिकिड़नि माण्हुनि वटि मख़सूसु कयूं वेठा आहियो। मां चांहि जो तव्हांखे मिसाल ॾिनो। चांहि जी अहमियत कुझु बि न आहे। घर में बि साॻी चांहि, हालांकि सुठी चांहि असां घर में ठाहे पी सघूं था, पर चांहि जी अहमियत नंढे होटल ते अलॻि आहे, वॾे होटल ते अलॻि आहे, एयरपोर्ट ते उनजी अहमियत अलॻि आहे, छो जो चांहि पंहिंजी कैटेगरी मटाई आहे। दोस्तों, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त ज़िंदगीअ में अगरि तव्हां अॻिते वधणु था चाहियो, अगरि वॾो को मक़ाम वठणु था चाहियो, त पंहिंजी कैटेगरी मटायो। तव्हां ज़रूरु चेंज थींदव, तव्हां ज़रूरु तरक़ी बि कंदव, तव्हांजी अहमियत बि थींदी, तव्हांजी क़ीमत बि लॻंदी। पर तव्हां उन्हनि नाअहलनि खे तव्हांखे छॾिणो पवंदो जिन्हनि वटि तव्हांजी अहमियत कोन्हे। तव्हांखे थोरो वक़्तु लॻंदो, तव्हां थोरो ॾुखिया बि थींदव, पर जॾहिं तव्हां अॻिते वधी वेंदव, जिन्हनि वटि तव्हांजी 25 रुपया अहमियत हुई ऐं जॾहिं तव्हांजो 100 रुपया मुल्ह लॻंदो, त उहो ई माण्हू तव्हांजो क़दुरु कंदो, चवंदो त हीउ माण्हू क़ीमती हुयो, पर हिन जो क़दुरु मूं वटि कोन हो। इन जे करे अॻिते वधो ऐं पाण खे सुस्तु न कयो। तव्हां अॻिते अची सघो था। तारीख़ गवाह आहे त हमेशह हेठें तबिके जा माण्हू ई मथे बुलंदियुनि ते पहुता आहिनि, ऐं मथियां माण्हू त मथे वञी सघनि था। मज़ो तॾहिं आहे जॾहिं हेठियों तबिको पंहिंजी गुरबत मां निकिरी वॾी तरक़ी करे, पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करे, खणी रुपए जो बिज़नेस हुजे। पराए बंगले खे ॾिसी माण्हू पंहिंजी झूपड़ी कॾहिं न आहे छॾींदो। पराए बंगले में ग़ुलाम थी रहण खां बहितर इहो आहे त पंहिंजी झूपड़ीअ में बादशाह थी रहो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।